मीरपुर माथेले में औरत मासूम ॿारनि सां गॾिजी पुट सां ज्यादती कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी ॾांहुं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मीरपुर माथेले जी कौसर कॉलोनी जी रहवासी माई परवीन शेख मासूम ॿारनि सां गॾिजी एहतिजाज कंदे चयो त 2 हफ़्ता अॻु जवाबदार मुन्नो, मंसूर ऐं मक़सूद कलोड़ो मुंहिंजे मासूम पुट सनाउल्लाह खे ज्यादतीअ जो निशानो बणायो हो, जंहिंजी दांह थाणे ते ॾिनी, जिते पुलिस ठला आसरा ॾेई वापसि करे छॾियो। हुन चयो त जवाबदारनि जे ख़ौफ़ सबबि मुंहिंजो मुड़ुसु ऐं ॾेर बि जवाबदारनि जे चवण में अची विया आहिनि, जॾहिं त डॉक्टर बि सर्टिफिकेट नथा ॾियनि ऐं जवाबदार चुप रहण लाइ धमकाए रहिया आहिनि। पुलिस हिकिड़ो सिपाही गॾे रहती, बसि उन्हनि खे ॿ ॾींहं ॿधे 3 ॾींहं कढाया, पैसे पाती हुआ, असां हुआसीं ग़रीब, न पुॼी सघियासीं। न मूंखे नंढड़े जी रिपोर्ट मिले थी त मां हिनजो इलाज करायां। माई परवीन सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस सेशन जज घोटकी ऐं IG सिंध खे अपील कई त बासर जवाबदारनि खे फौरी गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।